सिंधवासी वरी बरसातुनि जे नए सिलसिले खे मुंहुं ॾियण लाइ तयार थी वञनि, छो त मौसमियात खाते ॿीहर बरसातुनि जी अॻकथी करे छॾी आहे। मौसमियात खाते मूजिबि सिंध में खिवण ऐं गजगोड़ सां वधीक बरसातूं पवण जो इम्कान आहे। मौसमियात खाते तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त सिंध में 4 अगस्त जी राति या 5 अगस्त जी सुबुह खां चौमासे जूं हवाऊं दाख़िल थियण जो इम्कान आहे। बयान मूजिबि इन मौसमी निज़ाम सां थरपारकर, उमरकोट, मीरपुर ख़ास, बदीन, हैदराबाद ऐं मटियारी में बरसात पवंदी। मौसमियात खाते मूजिबि ठटे, सुजावल, टंडे मोहम्मद खान, टंडे अलयार, शहीद बेनज़ीराबाद ऐं सांघड़ में भी गजगोड़ सां बरसात जो इम्कान आहे। खैरपुर, सखर, लाड़काणे, घोटकी, कशमोर, शिकारपुर, जेकोबाबाद, दादू, जामछोरे ऐं कंबर शहदाद कोट में भी 5 खां 9 अगस्त दौरान खिवण ऐं गजगोड़ सां बरसात जो इम्कान आहे। मौसमियात खाते ॿुधायो आहे त कराची में 6 खां 9 अगस्त दौरान मुख़्तलिफ़ हंधनि ते खिवण ऐं गजगोड़ सां विचोले दर्जे जूं ऐं तेज़ बरसातूं थी सघनि थियूं। तेज़ बरसातुनि जे नतीजे में कराची, बदीन, ठटे, टंडे मोहम्मद खान, टंडे अलयार, दादू, जामछोरे ऐं कंबर शहदाद कोट जे हेठिएं इलाइक़नि में पाणी गॾु थी सघे थो, जॾहिं त शहरी इलाइक़नि में अर्बन फ्लडिंग जो ख़दशो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk